नाज़रीन, टाउन चेयरमैन जो मुद्दो पूरो थियण खे 2 महीना गुज़री विया आहिनि, पर सिजावल जी जेका सूरत हाल आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। सिजावल शहर जेको आहे उहो मुकमल गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। जॾहिं त उहा ई बजट अचे पई, करोड़े रुपया बजट आहे सिजावल ज़िले जी, सिजावल सिटी जी, पर हिते रुपयो बि ख़र्च नथो थिए। सिजावल जे हर वार्ड में, हर गली में जेका आहे उहा गंदगी आहे ऐं हिते जेके रोलू कुता आहिनि उन्हनि जो बि आज़ार वधी वियो आहे। जॾहिं त हाई कोर्ट जो हुकुम आहे त रोलू कुतनि खे मारियो वञे, पर हिते रोलू कुता जेके आहिनि उहे अञा ताईं हली रहिया आहिनि। इंतिज़ामिया जेका आहे उहा मुकमल ख़ामोश तमाशी बणियल आहे। इन हवाले सां असां सिजावल जे मुख़्तलिफ़ वार्डनि में वेंदासीं ऐं उतां जे आवाम सां ॻाल्हाईंदासीं त उहे कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। घणी मुश्किलातूं आहिनि। हिकिड़ी का मुश्किलात हुजे जंहिंजो कोई बयानु करे। माण्हू कुतनि जा जेका डंकीरे हली करे फटियल कुता आहिनि उहो शहर में माण्हू खे बचनि खे ॿारनि खे सॼो ॾींहुं खाइनि था, वल हलनि पिया। 100 बचण वारा कुता आहिनि उन्हनि खे जेको सो उन्हनि मारे छॾियो आहे कुतियुनि खे। बाक़ी जेके रोलू कुता आहिनि, ख़तरनाक कुता आहिनि, उहे हलनि पिया चलनि पिया। इन खां अलावा सफ़ाई जी हालत इहा लॻी पई आहे जो सॼो शहर गंदगी जो ढेर लॻो पियो आहे। कंहिं क़िस्म जी का फैसिलिटी न आहे। टाउन अमूल वाला किथे गुम आहे, इंतिज़ामिया वाला किथे गरक आहे। हीअ मिस्री शाह रोड लॻो पिया आहे। तव्हां सोचो त रोज़ माण्हू अचे थो क़ब्रिस्तान में, उन रोड जी हालत तव्हां पाण ॾिसो त उन जी छा हालत लॻी पई आहे। बसि इहा सूरत लॻी पई आहे। धणी साईं को आहे कोन, नंदण को आहे शहर, इन को वाली साहिब आहे कान। ॿियो को घटि में घटि सियारी सूरत लॻी पिया। बचनि खे कुतनि जो त घटि में घटि आज़ार ख़तमु करे ॾिनी। ॿियो त खणी परे ई ॻाल्हि रहियूं। टी हालत सां असां टाउन वारनि खे 10 दफ़ा चयो असांजे शहर में मच्छर घटियुनि में मच्छर पाणी किनो बि अची बीठो आहे। असांजे गटर पलटी रहिया आहिनि। असां हर इदारे खे चयो आहे असांजी इहा हालत लॻी आहे। वसाण वाणी जो वसाण खां वठी असां साल पूरो थी वियो असांखे इहो घोड़ा लॻी पिया पाड़े वारा। हर असांजे मेंबर असांखे धमकी ॾेई रहिया आहिनि त भई गटर ठारायो गटर ठारायो। असां त 10 चकर टाउन वारे वटि विया आहियूं, असांखे को बि कंहिं ॿुधण वारो तयारु कोन्हे। चवंदा आहिनि त तन बदिलियो मन बदिलियो, न बदिलियो को निज़ाम हिन मुल्क जो। हाँ, असल में शइ इहा आहे त तक़रीबन सिजावल शहर सां बदनसीबी आहे त पहिरीं चेयरमैन हुआ जेको मकानी निज़ाम हो, जेको हेठी सतह ते अचिणो हो, उहो माण्हुनि खे फ्रूट न ॾेई सघियो। करप्शन जो गढ़ थी वियो। पहिरीं भरिया जेके से चेयरमैन साहब भरे विया। हाणे वरी इन बोतार के निज़ाम में बोतारनि जे चवण ते एडमिनिस्टर रखूं, उहे पैसा बोतारनि ॾांहुं वञनि था। जेके मुंतक़ू बोतार आहिनि उन जे दरनि ते पैसा वञी उन खपनि था। 1 करोड़ रुपये जी बजट आहे। सिजावल जी शहर जी उहा ई हालत आहे। सफ़ाई जो नाक़स आहे। इन मां केतिरियूं बीमारियूं फैलिजनि पियूं। हाणे त कोरोना जा केसिस वधी विया आहिनि, उन सां केतिरियूं डिज़ीज़ फैलिजी सघनि थियूं। पर हिते को ॿुधण सुणण वारो कोन्हे। सिंध हुकूमत प्लस जेके मकान निज़ाम जा एडमिनिस्टर मुक़ररु कया आहिनि उहे सियासी माण्हुनि जे चवण ते कोन, बोतारनि जे चवण ते। ऐं करप्शन जो उनखे फ़क़ति इहो आहे त उनखे हिकिड़ी एजेंडा मिली आहे त असीं पैसा कढाए खाऊं ऐं लुटियूं फुरियूं। उनजी ॿी का बि एजेंडा कोन्हे त शहर में सफ़ाई सुथराई हुजे, को तरक़ियाती कम थियनि, या सिजावल जे टाउन कमेटी जी कारकर्दगी सां को बि कोन्हे ऐं हिते निज़ाम तबाही बर्बाद आहे। जेको पंहिंजो TMO आहे इन जो चवण ई हो त जेको सिर्फ़ु सिजावल में जेको 20 लाख रुपया महीने बचनि था, पर 20 लाख मां बि रुपयो मुंहिंजे ख़्याल में ख़र्चु कोन पियो थिए। सिजावल में अवां जेकी ॻाल्हि हाईलाइट की 2 महीननि खां को सफ़ाई जो को बि दारो मदार को बि इन्हनि जो को बि अञा ताईं हिन जी पॉलिसी या कोऑर्डिनेशन कंहिं भंगियुनि खां या कंहिंखां बि न आहे थी। थिए ई पियो थो सिर्फ़ु हिकिड़ो जेको मेन रोड आहे हुनजी सफ़ाई थिए पई। हाणे सिजावल जेका इंक्रोचमेंट जो मसइलो आहे वॾे मां वॾो। हींअर मां ॾिठो हूंदो त हींअर रोडनि ते हलणु सफ़ा जंजाल थी पियो आहे। हर किथे रोड ते गाॾियूं बीठियूं आहिनि, मच्छी वारा बीठा आहिनि, सुजुकी वारा बीठा आहिनि। उन खां इंक्रोचमेंट में कोन थी हटिजे। डेवलपमेंट लाइ या सिजावल में सफ़ाई लाइ या सिजावल जी जेके इंक्रोचमेंट हटाइण लाइ पोइ को पैसो कोन थो बचे, रुपयो बि ख़र्चु कोन था करनि। त बहितर सभिनी खां हल इहो ई आहे हिन शइ जो त जेकी सियासी मुदाख़लत आहे उहो ख़तमु थिए। हर महीने 22 खां हाणे 22 या 25 लाख रुपया भत्ता TMO जे हिसाब सां जेको हिसाब किताब रखिजे उन मां 22 खां 25 लाख रुपया। 2 महीननि में 50 लाख रुपया भत्ता। उहे 50 लाख रुपया बि केॾा विया, का पुछा छा कोन्हे। उन खां अलावा शहर में सफ़ाई खां अलावा वरी ॾिसंदा इंक्रोचमेंट, जॻह जॻह ते इंक्रोचमेंट आहे। जॻह जॻह ते इंक्रोचमेंट, बाज़ार में हलण जी जॻह कोन्हे, ट्रैफिक हलण जी जॻह कोन्हे। ऐं उन खां पोइ वरी ॾिसो रोलू कुता ते अक्सर हलंदा हूंदा धका रनारा। बसि हिकिड़ो ॾींहुं मोह हलाइनि था, सिर्फ़ु बैनर्स लॻाइनि था पिया मोह हले पई आहे, पर का अहिड़ी प्रैक्टिकली का अहिड़ो कमु नथो थिए। चंद 5 या 6 कुता मारो हूंदो आहे, उहे ॾेखारे करे त असां सॼो टोटल मोह हलाई आहे। त अहिड़ी का चीज़ थिए कोन पई, सिर्फ़ु कागज़नि में सभु थींदी हूंदी, पर हिते का अहिड़ी चीज़ थिए उहा। नाज़रीन, हितां जे शहरियुनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। शहरियुनि जो चवणु आहे त 2 महीना गुज़री विया आहिनि, सफ़ाई आहे ऐं कुता मार मुहिम जेका आहे उहा अञा ताईं शुरू न आहे थी। सफ़ाई जेका आहे उहा बि न आहे थी। शहर जे हर वार्ड में जेका आहे उहा किचरनि जा ढेर लॻा पिया आहिनि ऐं हितां जेके गलियूं जेके आहिनि उन्हनि में बि गटर जो पाणी जमा थी वियो आहे। जेके स्कूल जे ॿार वञनि था ऐं हितां जेके जनाज़ा निकिरनि था उहे मां बि सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त हिते जेको ईमानदार ऑफिसर अचे थो उनखे हिते सियासी जेके भोतार आहिनि उहे बदिली कराए था छॾीनि। हिते हाणे ॾिसणो इहो आहे त इन ते इलाही अख़्तियारियूं नोटिस वठी ही करे सिजावल जी बजट सिजावल ते ख़र्चु कनि थियूं या न। कैमरामैन हैदर शाह सां गॾु अली नवाज़, भुरगड़ी, टाइम न्यूज़, सिजावल।